हाणे राज़नि वारनि खे हिकु वॾो मौक़ो मिलण वारो आहे दोस्तो। राज़नि वारनि खे मौक़ो इहो मिलंदो जॾहिं मंसूर ख़ान वटि कूंज भॼी वञी पनाह वठंदी ऐं राज़नि वारा मुराद खे चवंदा, ॾिस छोकिरी जेको आहे न मंसूर ख़ान वरी ॿीहर भॼायो आहे। इन जो मक़सदु इहो आहे त तुंहिंजे भाउ अली ख़ान खे मंसूर ख़ान मारायो आहे, यानी हू मुराद खे भड़काईंदो ऐं मुराद खे भड़काए करे पोइ मुराद ऐं मंसूर ख़ान खे दुश्मन बणाईंदो। ऐं छोकिरी जेको आहे न कूंज, इहा हिकु चकर ॿीहर भॼंदी ऐं हिसाब सां हू तंग थी चुकी आहे, पंहिंजा ताना मेणा सही सही पंहिंजे पीउ जा बि। ऐं ड्रामे में नेक्स्ट एपिसोड में इहो दिलचस्प सीन अचण वारा आहिनि। मंसूर ख़ान तंग थी वेंदो उन छोकिरी मां ऐं होॾो जेको आहे चवंदो, मां तूं वरी न अचे या तुंहिंजो निकाह अली ख़ान सां विधल आहे। पोइ मुराद खे बि दिलि में शक पइजी वेंदो, मुंहिंजो भाउ अली ख़ान खे वाक़ई मंसूर ख़ान त नाहे मरायो, तोतनि बि ईअं चयो त मंसूर ख़ान जेको आहे मतां उन जे माण्हुनि तुंहिंजे भाउ खे क़ैद कयो हुजे, हाशिम मतां उन जो माण्हू हुजे। अहिड़े हिसाब सां मुराद जेको आहे पीरल पोइ मजबूर थी वेंदा मंसूर ख़ान जे ख़िलाफ़ु थियण ते। ऐं हू मंसूर ख़ान खे चवंदा, छोकिरी तो वटि आई आहे भॼी करे, कार में बि तो तूं खणी वएं, यानी तूं ॿधल आहे, सॼा कम तूं जान। अहिड़े हिसाब सां इन्हनि जा वरी हिकु भेरो ॿीहर इख़्तिलाफ़ात वधी वेंदा दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त। उदासी टीवी यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, लाइक, शेयर ज़रूरु कंदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में, तेसीं ताईं अल्लाह हाफ़िज़।